घोटकी में मकामी होटल से माज़ूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ तालखनि ऐं यूसिन मां माज़ूरनि शिरकत कई। जॾहिं त नसीर अहमद ख्वावड़, मोहसिन अली, चीफ मकदम, मोहम्मद जाफ़र ख्वावड़, मुहर्रम अली, सदाम हुसैन, कमरदीन, अज़ीज़ुल्लाह, सफ़ीउल्लाह कोलाटजी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हीउ ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु माज़ूर माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करणु ऐं उन्हनि जे लाइ जिदोजहद करणु आहे। इन हवाले सां वधीक ॾिसूं था घोटकी मां सीएन न्यूज़ जे ब्यूरो चीफ मोहम्मद इस्माइल गराणी जी हीअ रिपोर्ट। जी, अॼु घोटकी जे हिकु मक़ामी होटल ते माज़ूरनि जो आलमी ॾिहाड़ो 6 अक्टूबर ते मल्हायो वियो आहे। जेके हिन वक़्तु माज़ूर असां सां गॾु आहिनि, उन आलमी ॾिहाड़ो मल्हाईंदे पोइ हिननि खे जेको आहे न डस फाउंडेशन जे तरफ़ां कमल बि जेको आहे तक़सीम कया विया आहिनि। हिन वक़्तु जेके माज़ूर मुंहिंजे क़रीब वेठा आहिनि, उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन ॾिहाड़े खे उहे कीअं मल्हाइनि था ऐं उन छा महसूसु करनि था। जी, असांजो अॼु जो जेको माज़ूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे, असां पाण में दोस्त गॾु थिया आहियूं। असां पाण में हिकिड़ो वचन कयूं था पिया त माज़ूर असांजा पंहिंजा जेके हक़ आहिनि उहे हुकूमत खां, गवर्नमेंट इदारा आहिनि, जेके जा वफ़ाक़ी इदारा आहिनि, उन्हनि खां कीअं वठजनि। असां पाण में इहो मशवरो कयो आहे ऐं गवर्नमेंट असांजी मदद का बि कोन्हे कंदी पई। असां पाण में ॿधी तौर ते अॼु असांजो इहो प्रोग्राम असांजो जेको थियो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजा इहे दोस्त सभई गॾिया आहियूं अची। गवर्नमेंट असांजूं पॉलिसियूं माज़ूरनि जूं, जीअं बाइक आहे, मोटरसाइकिल या के माज़ूरनि खे फंड ॾिनो वञे, या के अहिड़ियूं शयूं सहूलियत माज़ूर जीअं वीचारा सही गुज़र था वञे, या उन्हनि खे सिलाई मशीन ॾिनी वञे, या उन्हनि खे साइकिल आणी वञे, मोटरसाइकिल आहे जेको उहो पंहिंजो गुज़र सफ़र कनि, या उनखे नौकरियूं ॾिनी वञनि, या उनजो हिकु मक़सदु आहे उन्हनि खे को फंड ॾिनो जीअं माज़ूर पंहिंजो गुज़र सफ़र सही करनि। तमामु शुक्रगुज़ार आहियूं मीडिया वारनि जो, ऐं जंहिं प्रोग्राम करायो आहे उन जे शुक्रगुज़ार आहियूं। असांखे दुनिया खे इहो ॾेखारणु चाहियो त माज़ूरनि खे उते हर शइ सहूलियत ॾिनी वञे थी। असांखे हिते जेको आहे ईअं मातैलिमा वारो सलूक कयो वञे थो। असांखे बुनियादी हक़ नथो मिले वञे, ऐं असां पढ़ियल लिखियल हूंदे बि असांखे माना का जॉब या ड्यूटी वग़ैरह नथी मिले। मुतालबो इहो आहे त असांखे जेको ड्यूटीअ जी जेके जायूं आहिनि कानून मुताबिक़ असांखे उहे जॉब ॾिनी वञे। आलमी ॾिहाड़े मल्हाइण जो मक़सदु इहो आहे असांजा ख़ुसूसी अफ़राद उजागर थियनि ऐं दुनिया वारनि खे, आम माण्हुनि खे ख़बर पवे त असांजा हक़ कहिड़ा आहिनि, असांजा हुकूक त आहिनि जाम, ऐं हालांकि आर्टिकल बिल बि पास थियल नी, पर उन्हनि ते अमल ज़ीरो आहे। मिसाल तौर ते उशर ज़कात माज़ूर खे नथी मिले, बैतुल माल माज़ूर खे नथी मिले, माज़ूर कोटा माज़ूर हक़ीक़ी खे नथी मिले, या जेकी सिंध गवर्नमेंट में थापियल असांजा माज़ूर खया विया नी उहे बि ओरिजिनल न आहिनि, पढ़ियल लिखियल न आहिनि। असां इहा गुज़ारिश कयूं था इन आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते मीडिया जे थ्रू तमामु इंसानी हुकूक जूं जेके तंज़ीमूं, जेके दावेदार आहिनि त असां इंसानी हक़नि ते कमु करूं था। असां माज़ूरनि जा हुकूक गज़ब थियल आहिनि, जेके अव्हांखे मां अॻु में ॿुधाए चुको आहियां। इनशा अल्लाह असां हाणे माज़ूर सुजाग थी चुका आहियूं। तव्हां जीअं ॾिठो त माज़ूर जेके हिते आलमी ॾिहाड़े ते मौजूदु आया, उन्हनि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो कयो आहे त जेके असांजे माज़ूरनि जे हक़ में जेके बिल पास कया विया आहिनि, उहे चाहे नौकरियुनि जी कोटा हुजे या जेके इमदादी जेके सामान फ़राहम कया वञनि था माज़ूरनि खे, उहे असांखे घोटकी में जेके असां माज़ूर आहियूं उहे असांखे हक़ नथा मिलनि। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे मुतालबो कयूं था त असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि, ऐं असांखे जेके गवर्नमेंट जेको कोटा नौकरियुनि जी आहे उहा बि असांखे ॾिनी वञे। जी।